नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारत सुमरो ऐं मां आहियां ग़ज़ाला अबड़ो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। लाहौर जी एहतिसाब अदालत में आशिया नायकपाल ऐं रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस जी ॿुधणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अदालत में पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवे थो, जॾहिं बि अदालत घुरायो आहे त हाज़िरी खे यकीनी बणायो आहे। अदालत में पेश थियणु असांजी ज़िम्मेवारी आहे। PTI जे लॉन्ग मार्च दौरान भञ-ड्रा करण वारे केस जी ॿुधणी। अॻूणो वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद, असद उमर, शहरयार आफ़रीदी, कासिम सूरी ऐं ॿिया इस्लामाबाद जी मक़ामी अदालत में पेश। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, शेख रशीद, असद उमर, शहरयार आफ़रीदी, कासिम सूरी ऐं ॿियनि जी ज़मानत मंज़ूर। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ करप्शन जो केस दाख़िल। एंटी करप्शन जे अमलदारनि जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर डेरा गाज़ी ख़ान जी जांच रिपोर्ट जे बुनियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस में उस्मान बुज़दार जा भाइर बि नामज़द। केस में सरकार ज़मीन जालसाज़ी सां पंहिंजे नाले मुंतक़िल करण जा कलम शामिल कया विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वफ़क़े सां बरसाति। जैकबाबाद, शिकारपुर, मियां साहब, सुल्तान कोट, रखण, लकी गुलाम शाह, पीर जो ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक बरसाति जी अखती करे छॾी। बरसाति जो नओं सिलसिलो अॼु खां मुल्क में दाख़िल। तेज़ बरसाति सबबि के पंजाब, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं उत्तर बलोचिस्तान जे नदियुनि, नालनि ऐं दरियाउनि में ॿोॾि जो ख़तरो आहे। अंगारे ऐं अरबा जे ॾियारे ते सखर, लाड़काणो, शिकारपुर, जैकबाबाद, शहद नज़राबाद, दादू ऐं जामशुरो में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति जो इम्कान। तेज़ बरसाति सबबि इस्लामाबाद, रावलपिंडी, पिशावर, मर्दान, नौशहरा, सरगोदा। खोड़ा में हनीफ शाह स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में बजणा मार्च विया। मार्च वेलनि में जावेद भट्टी ऐं इमाम बख्श भट्टी शामिल। पुलिस लाश खणाए गंबट अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। बांदी वेझो ॻोठ अली बख्श जमाली में हाउ ॾारींदड़ वाक़ियो। भाउ वटां भाउ बेदर्दी सां क़तल। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर में वियो। वगण में ॻोठ कबूल तेवणा वासी आबादगारनि जो पाणी जी खोज ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो। आबादगारनि जे धरणे सबबि इंडस हाईवे ते ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। आबादगारनि जो चवणु आहे त सॼी सिंध में ज़रई पाणी जी तरादू खोज पैदा कई वई आहे। पाणी जी खोज सबबि इन वक़्त ताईं सारियालो फ़सुल पोखे न सघिया आहिनि।